सॼी दुनिया जे अंदरि रहंदड़ मुंहिंजे सिंधी सॼणनि ऐं आलमी अमन ऐं भाईचारे ऐं सभिनी मज़हबनि जे एतिराम कंदड़ मुंहिंजे सॼी दुनिया जे माण्हुनि खे थर जे भिटनि मां मुंहिंजो सलाम क़बूलु पए। अॼु मुंहिंजो मौज़ू नांग ऐं मोर ते आहे, जेको हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जिन जे रिसाले में सुरकाराइल जी दास्तान 3 सां तालुक़ रखे। साईं, मोर ऐं नांग जो वेर को अदल खां आहे। मोर असांजे थर में जजे तइदाद में थिए थो त वरी ज़हरीलनि नांगनि जो वॾो अंग थर में। हूअं त नांग दुनिया जे हर हिसे में मौजूदु आहिनि, पर लतीफ़ साईं ख़ुदि पिया फरमाइनि त इहे नांग जेके उन जे लाइ ही बैत था ॾियनि त आसण जिन अरेज में तिन जे वेह जो वर्ण ॿियो, तिन जो कंडो ई कमु करे जे मथुस पेर पियो। पुरियन आहे पधरो नांगनि जो निहो, किले वेर किहो जो साम्हूं थिए सपन खे। सो साईं, जेके बि नांग बिना रेज, अरेज माने बिना रेज वारी ज़मीन में रहनि, उहा आहे थर जी ज़मीन जिते सवाइ बरसातनि जे ॿियो ज़मीन ते पाणी त अचे ई कोन को। ऐं उन अरेज वारी ज़मीन जा जेके नांग आहिनि से ज़हर में सभिनी खां अॻिरा आहे ऐं तमामु मौतमार बि आहिनि। हिननि जो ज़हर त छॾियो, पर मुअल नांग जो कंडो बि जे पेर में लॻी वञे त उहो बि ज़हर जो कमु करे थो। ही नांग पंहिंजे पुरियनि गुण ऐं बुनियाद खां मशहूरु आहिनि। जे ही मच्छरजी पवनि त पोइ उनखे साम्हूं अचे बि केरु, पर इहे कारा असील नांग हरू भरू कंहिंखे उछरी ॾंगीनि बि कोन। जीअं लतीफ़ चयो, जिन जूं ओताकूं अरेज में मणियूं तिन मथनि, मान मर्तबो उन जो वसां कीन कुछनि, जो ओॾो उन वञनि तिन खे जोखो थिए जान ॾियो। हुननि ज़हरीलनि असील नांगनि जे मथनि में मणियूं हुजनि ऐं उहे बिना छेड़ण जे कंहिंसां बि जेको सो कुछनि कोन। इहे बुनियादा ऐं मणियादार आहिनि, नस्ली आहिनि। बाक़ी जे हरू भरू को ओॾो अची पवंदो न त उन जे जान खे जोखो ज़रूरु रसे। जॾहिं फरमायो, कारे कुर लॼे जे अण कुॼाड़ियो खाए, ॼाणियां अंदरि जिभ में ॿुझो ॻाल्हाए। अत उसामाए उत ऊ सामाए जित रती नाहे रेज जी। असील कारीगर नांग बिना छेड़ण जे कंहिंखे ॾंग हणे कोन, छो त हुनजे बुनियाद ते टिको थो अचियो वञे। हिनखे वेझो अणॼाणाई में वञिबो त हू जॾहिं हिकिड़ो आवाज़ु कंदो जंहिंखे धोवण चइबो आहे, उहो ॾाढो ख़तरनाक ऐं पंहिंजो ॾुखियो बि लॻंदड़ आहे। हिकदमि माण्हू सम्झी वेंदो, या माल बि हूंदो त उहो सम्झी वेंदो हिन पासे नांग आहे। ऐं वेझे माण्हू आयल खे हू सुजाग करण लाइ इहो आवाज़ु कंदो आहे, धोवण कंदो आहे। पोइ बि जे न मुड़ियो त ॾंगींदे वेर में न कंदो। ऐं उनजो ज़हर जी घणाई इन करे बि आहे त जीअं हुन ज़मीन ते पाणी खां हूअ ज़मीन थर जी जेका पाणी खां सवाइ सिर्फ़ु खूहनि जो पाणी अचे थो ऐं बरसातनि में ई सिर्फ़ु पाणी जेको नज़र ईंदो आहे मैदाननि में। तंहिं करे घणो साल जो हिसो उते पाणी ॿाहिरि आहे कोन ऐं हू उन अरेज वारी ज़मीन जा नांग वधीक ज़हरीला आहे। हू थर जी ज़मीन ते पलिजे थो, इन करे ज़हरीलो आहे। हिते हीअ ॻाल्हि ॿुधाइण बि ज़रूरी आहे त अहिड़ा काफ़ी माण्हू मुंहिंजे इल्म में आहिनि, उन्हनि खे आउं सुञाणां थो, जेके ज़िंदगी जे हिन जा ॾंग रबो ऐं ज़िंदगी त बचाए विया इलाज या झाड़ पढ़ण सां,
पर संदन जिस्मनि में उन ज़हर जो एतिरो असरु बाक़ी वरी बि रहे थो जो जॾहिं बि गर्मियुनि जी मुंद ईंदी आहे त शदीद बेचैनी में गुज़ारींदा आहिनि। लती साईं चवनि था सना भाम सप विया वियसि वासिंगनि जो लताड़िया लतीफ़ चए चोरिया विझनि चप तिनी जी झड़प हाथी हंधा न चोरे। हीअ हिकु चवणी आहे त कंहिं जोगीअ नांग पे विकिया। हिकु अमरा वॾे नांग ॾे इशारो करे पुछियसि त हिन जी क़ीमत छा आहे? जवाबु ॾिनई त 200 रुपया। वरी नंढे नांग ॾे इशारो करे चईंसि त हिन जी, जवाबु मिलियसि त इहो 200 रुपया। उन हमरा एतिराज़ु कयो त हीअ त ज़्यादती आहे, हुन वॾे नांग जो बि अघु 200 ऐं हिन नंढे जो बि 200, सोचो। जोगी जवाबु ॾिनसि त ज़हर में फ़र्क़ु हुजे त ॿधल आहियां, करियूं आज़मू थो जे तयारु हुजी। चई अलाह पली नई ऐं वठां ई कोन थो। सो साईं हिन बैत जी बि इहा ई माना लतीफ़ सरकार जे बैत जी बि इहा ई आहे त हीअ सभु वासिंगनि जो विया आहिनि। छा सना छा सुलह, जे हिन ते पेर पइजी वियो त नांग ॾग हणंदे देरि ई न कंदा। हिननि जे ज़हर जी झड़प हाथीअ पिड़ ते मारे छॾे चुरनि ई कोन ॾे। पर जीअं मथे अर्ज़ु करे आयो आहियां त मोर जो नांगनि सां अज़ली वेर आहे। इन करे लतीफ़ चयो त मोरा मोटण मीणूं नूणी नांग न कनि, कारायल कारनि खे ॻारा कयो ॻहनि, वटियनि वह पियनि सिक सुर्खियनि न लहे। माना त मोर ऐं नांग जी वेड़ में पोइ ते हटण खे मोर मीणो थो सम्झे ऐं नांग बि उनखे का न्याज़ निबड़त कोन कनि। थींदो ईअं आहे त कारायल यानी मोर कारनि नांगनि खे ॻार वांगुरु ज़रा ज़रा करे कयो वञनि, छो त इहे वटियनि सां भरे पियनि था, हिन जो सुर्क मां सिक लही कनि। मोर सुरंदड़ नांग खे उॾामंदे लामारो हणी पुछ खां झले मथे खणी वेंदो आहे ऐं पोइ वरी मथे चढ़ी पोइ हेठि फिटो कंदो आहे ऐं इहो अमल बार बार वरजाईंदो आहे। नांग जो मुंहुं ज़ोर सां ज़मीन ते लॻंदो आहे ऐं नांग मरी वेंदो आहे। दोस्तनि खे मालूम हुजे त नांग जो फण वारो जेतिरो ज़हरीलो हिसो आहे ओतिरो ई कमज़ोर बि आहे। इन करे वॾा चवंदा आहिनि त नांग खे मारण खां पोइ हुनजी मथो या फण खे चिथणु निहायत ज़रूरी आहे, न त नांग वक़्तु गुज़रण सां थोरे वक़्त खां पोइ वरी सामत में अची वेंदो ऐं पोइ नांग जो वेर दुनिया में मशहूरु आहे। इन करे लतीफ़ साईं जिन फरमायो कंहिं कंहिं कारीअ ज़ात खे मोर बि मटाई, लतोड़िया लतीफ़ चए किड़िया चखाई, तोड़े छुप मारी ना त सिकनि सहत खे। ऐं हिकु ॿियो बैत वह हथें वह पेरें वह जिनी जे वात, काका कारी ज़ात मोरनि बि मटे छॾी, जिन जे हथनि पेरनि ऐं वात में रुॻो ज़हर भरियलु आहे उन्हनि खां मोर बि पासो करे था वञनि ऐं उहे ई असील कारीगर नांग बि आहिनि। जीअं लतीफ़ जी ॿोली।